आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बादो फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ़ युअतीक रब्बुक फ़तरदा अलम यजिदक यतीमन फ़आवा ववजदक ज़ाल्लन फ़हदा ववजदक आइलन फ़अग़ना फ़अम्मल यतीम फ़ला तक़हर वअम्मस साइल फ़ला तनहर वअम्मा बिनिअमति रब्बिक फ़हद्दिस। मेहरबान साथियों, मुकर्रर वक्त जे अंदर चूंडियल उनवान मझां कुछ अवां जे साम्हूं बयान करण जी कोशिश कंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन असांजो ॿुधण ऐं ॿुधाइण, सम्झण ऐं सम्झाइण क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। इंसाननि जी हिदायत, रहनुमाई, सम्झाणी, इन जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन मुख़्तलिफ़ ज़माननि में पैगंबर सगोरा मोकिलिया। उहो नबियनि जो हिकिड़ो तवील सिलसिलो जेको आदम अलैहिस्सलाम खां शुरू थी करे वञी मुकमल थियो मुंहिंजे अव्हां जे पैगंबरनि जे सरदार सय्यदुल अंबिया ख़ातमुन नबिय्यीन प्यारे मिठड़े सोणे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस से क़ुरान मजीद घणे भाङे तक़रीबन पंहिंजे घरनि में मौजूदु आहे, या त पोइ हर मस्जिद जे अंदर क़ुरान मजीद मौजूदु आहे। थोरो घणो कॾहिं पढ़ंदा आहियूं, कॾहिं यादि कंदा आहियूं, न त भला क़िस्मती को ॿुधंदा आहियूं। इन क़ुरान मजीद में आयतनि जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त 6000 खां मथे आयतूं, ग़ालिब तइदाद जेको अचे थो 6236 ताईं आयतूं आहिनि। 1 2 3 या 5 10 न बल्कि 30 सिपारा आहिनि, 114 उन जूं सूरतूं आहिनि। पर अल्लाह जे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा जी नुबूवत, उन जी रिसालत सिर्फ़ मक्के वारनि जे लाइ कान्हे का। मोहम्मद मुस्तफ़ा जी रिसालत नुबूवत सिर्फ़ मदीने वारनि जे लाइ कान्हे का, उन ज़माने वारनि जे लाइ सिर्फ़ कान्हे का, या उन ॿोली वारनि जे लाइ सिर्फ़ कान्हे का, बल्कि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत, उन जी ख़ुसूसियत सभिनी ॿोली वारनि जे लाइ, सभिनी ज़माननि जे लाइ, सभिनी क़ौमनि जे लाइ, सभिनी इंसाननि जे लाइ, चाहे कहिड़े मुल्क जा हुजनि, कहिड़े रंग नस्ल ख़ानदान ऐं क़ौम जा हुजनि, कहिड़े ज़माने जा हुजनि, क़यामत ताईं जे लाइ प्यारे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा जी नुबूवत, उन जी रिसालत अल्लाह रब्बुल आलमीन जारी करे छॾी। इन क़ुरान मजीद में हिकिड़ियूं वॾियूं सूरतूं आहिनि, डिघियूं सूरतूं, खोड़ सारियूं आयतूं हिकिड़ी हिकिड़ी सूरत में मौजूदु आहिनि। मिसाल जे तौर ते
के अहिड़ियूं सूरतूं जिन जूं आयतूं 100 खां मथे आहिनि, के अहिड़ियूं सूरतूं बि आहिनि जिन जूं आयतूं 200 खां मथे आहिनि। सूरह बकरा जेका वॾे मां वॾी सूरत आहे, जंहिंजो नालो बकरा आहे, यानी गऊं ढगी, हिकिड़ो बनी इसराइल क़ौम जे अंदरि वाक़ियो थियो, उन किस्से खे अल्लाह रब्बुल आलमीन इन सूरत जे अंदरि बयानु कयो ऐं इन सूरत जो उनवान ऐं नालो बकरा पइजी वियो। हिकिड़ी इन सूरत जूं आयतूं 286 आहिनि, तक़रीबन 2.5 सिपारनि ते मुश्तमिल आहे। का वरी सूरत ॾिसो त 200 आयतनि ते, का 206 आयतनि ते, सूरह निसा 176 आयतनि ते, सूरह आल इमरान 200 आयतूं, किथे सूरह आराफ ॾिसी वठो। मतिलब त एॾियूं तवील डिघियूं सूरतूं जिन जे अंदरि किस्सा, वाक़िया, हलाल हराम, जायज़ नाजायज़ अहकाम, इबादतूं, तौर तरीक़ा, ख़ानदानी मसला, उन्हनि जो हल, इहे सभई शयूं तव्हांखे क़ुरान मजीद जे अंदरि मुख़्तलिफ़ अंदाज़ में अल्लाह रब्बुल आलमीन सम्झायूं आहिनि। वरी इन साॻे क़ुरान मजीद खे जेकॾहिं पाण ॾिसूं त नंढड़ियूं नंढड़ियूं सूरतूं, मुख़्तसर सूरतूं, जंहिंखे इत्मिनान सां बिल्कुलु आहिस्ता सां बि पढ़ूं, उहा सॼी सूरत हिकिड़े मिंट में पूरी थी वञे। ख़ासि तौर ते आख़िरी सिपारो, नंढड़ियूं नंढड़ियूं सूरतूं जिन में 3 आयतनि ते मुश्तमिल सूरत, जंहिंजा लफ़्ज़ बि थोरा, मुख़्तसर ऐं आयतूं ई 3 आयतनि ते मुश्तमिल क़ुरान मजीद जूं 3 सूरतूं आहिनि। हिकिड़ी सूरह कौसर आहे, ॿी सूरह असर आहे, टी सूरह नसर आहे। पोइ हरूफ जे एतबार सां, अखरनि जे एतबार सां सूरह कौसर खे क़ुरान मजीद जी नंढे में नंढी सूरत करार ॾिनो वियो। इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिक वनहर इन शानिअक हुवल अबतर। सूरत एतिरी, पर इन जे अंदरि पैगाम, इन जे अंदरि सम्झाणी, इन जे अंदरि अज़मत, इन जे अंदरि नसीहत जो सामान, इन जे अंदरि हिदायत, इहो मफ़हूम हिकिड़ो वाज़ेह ऐं तफ़सीली मफ़हूम आहे। अहिड़े तरीक़े सां सूरह इख़लास, जंहिंजो नालो इख़लास आयो, जंहिंखे आम तौर ते पाण सूरह कुल वला बि चवंदा आहियूं, 4 आयतूं आहिनि इन जूं। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। आयतूं त 4 आहिनि, नालो इख़लास आहे। आम तौर ते पाण इनखे सूरह कुल वला बि चवंदा आहियूं, पर इन जी अज़मत, इन जे अंदरि अक़ीदे जी ॻाल्हि आहे। ख़ालिसतन अक़ीदे तौहीद जो बयानु आहे ऐं ख़ासि इन में शिरक जो वाज़े तौर ते रद्द कयो वियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खे इन सूरत सां तमामु घणी मोहबत आहे, एतिरी मोहबत आहे जो प्यारे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं केरु हिकिड़ो चकर सूरह इख़लास पढ़े, उनखे क़ुरान मजीद जे 3 हिस्से जो अजर सवाब मिले थो। खोड़ चकर उलमा कराम खां ॿुधंदा आहियूं, तक़रीबन घटि में घटि जेकॾहिं हिसाब कजे, थुल्हे लेखे हिसाब कजे, हिकिड़े हर्फ़ ते प्यारे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़ुरान मजीद जे हिकिड़े अखर, हिकिड़े हर्फ़ ते 10 नेकियूं मिलनि थियूं। जेकॾहिं 3 हर्फ़ पढ़ूं, 3 नेकियूं मिलियो वञनि, पर सिर्फ़ 3 नेकियुनि ताईं ॻाल्हि महदूद कान्हे का। अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत वसी आहे, बाने जो इख़लास, बाने जी नियत ख़ालिस आहे। दुनिया जी का तमा, का लालच, को ॾेखाव, को मफ़ाद, को मक़सद, को मतिलब, को गर्द कोन्हे को। ख़ालिस अल्लाह कारण जेकॾहिं पढ़े पियो, तक़वा परहेज़गारी जी बुनियाद ते पढ़े पियो, सिर्फ़ इहे 10 नेकियूं कोन हूंदियूं, बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन जेतिरो चाहे इन नेकियुनि खे, इन हर्फ़नि जे बदिले में अल्लाह रब्बुल आलमीन वधाईंदो रहे। इन ई हवाले सां क़ुरान मजीद जी हिकिड़ी नंढड़ी सूरत, जंहिंमें मोहम्मद मुस्तफ़ा जी सीरत आहे, रसूल करीम जी अज़मत आहे, रसूल करीम जे ॾुखनि जो बयानु आहे, रसूल करीम जी तकलीफ़नि जो बयानु आहे, रसूल करीम जी शुरूआती ज़िंदगी जा बि तज़किरा आहिनि,
रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नुबुवत रिसालत में मिलंदड़ तकलीफ़नि जी बि ॻाल्हि आहे, जंहिंमें जिस्मानी तरीक़े सां बि रसूल करीम जी अज़मत खे बयानु कयो वियो, रूहानी तरीक़े सां बि मोहम्मद मुस्तफ़ा जी अज़मत जी वज़ाहत कई वई आहे। उहा बि नंढनि सूरतनि जे अंदरि शामिल हिकिड़ी अज़ीम सूरत जंहिंजो नालो आहे ज़ुहा। घणे भाङे ॿुधल हूंदी, ॿियो न त इमाम कराम जेके हूंदा आहिनि नमाज़ जे अंदरि इहे सूरतूं पढ़नि था। वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। इहा सूरत मक्की सूरत आहे, यानी जेके हिजरत खां अॻु में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्को छॾे विया, ख़ुशी मंझां कोन छॾियऊं, ॾुख जे करे, तकलीफ़नि जे करे, आज़माइशनि जे करे, ज़ख़्मनि जे करे, शहादतनि जे करे, अल्लाह जे हुकुम जे करे मक्के जहिड़े प्यारे शहर खे मोहम्मद मुस्तफ़ा जेॾी महिल छॾियो पिए, मक्का शहर तोखां वधीक मूंखे को शहर प्यारो कोन्हे को, मोहबत तमामु घणी आहे, सभिनी खां वधीक प्यारो आहीं, पर तुंहिंजे रहण वारनि मां मोहम्मद मुस्तफ़ा खे रहण न ॾिनो आहे। ॿोली पंहिंजी, क़ौम पंहिंजी, ख़ानदान पंहिंजो, नंढपिण उते, नौजवानी उते, कारोबार उते, शादी मामलात औलाद उते, उन खां पोइ 53 साल जी ॼमार आहे। अंदाज़ो लगायो शहर बि एॾो अज़ीम शहर जो अल्लाह रब्बुल आलमीन उन शहर जूं अज़मतूं कसम सां ज़िक्र फरमायूं। फरमाई वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। इंजीर जो कसम आहे, फरमाई ज़ैतून जो कसम आहे, अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो तूर पहाड़ जबल जो कसम आहे, वहाज़ल बलदिल अमीन। ऐं हिन अज़ीम शहर मक्के अमानत वारे इन अज़ीम शहर मोहम्मद मुस्तफ़ा जे शहर जो कसम आहे। ॿी जाइ ते फरमाई ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद व वालिदियूं वमा वलद। यानी मक्को शहर अल्लाह खे एॾो प्यारो आहे, कायनात जे अंदरि मुक़द्दस तरीन जगह, पाकीज़ा तरीन जगह, अज़मत वारी जाइ जेका इन अव्वल बैतियूं वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्का। इन मक्के जे अंदरि काबतुल्लाह आहे, इन मक्के जे अंदरि सफ़ा मरवा आहे, इन मक्के में हज थिए थो, इन मक्के में उमरो थिए थो, इन मक्के में मक़ाम इब्राहिम आहे, इन मक्के जे अंदरि आबे ज़मज़म आहे, इन मक्के जे अंदरि उहे मुक़द्दस जॻहूं आहिनि ऐं उहे यादगार वाक़िया किस्सा, उहे आज़माइशूं, उहे रहमतूं, उहे बरकतूं आहिनि। पर अहिड़े अज़ीम शहर खे छॾे करे मोहम्मद मुस्तफ़ा यसरब ॾांहुं पिया वञनि। उन जी अञा ताईं सियासी तौर ते, मज़हबी तौर ते, तिजारती तौर ते उन यसरब शहर जी का बि अहमियत कान हुई। पर मोहम्मद मुस्तफ़ा जे अचण खां पोइ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल उनखे हेडक्वार्टर बणायो, रसूल करीम हिजरत कई, सहाबा कराम खे हुकुम थियो अमीं हिजरत कयो। हाणे उहो मदीनो बि अज़मतनि वारो थी वियो। हाणे मोहम्मद मुस्तफ़ा उन जे लाइ बि दुआऊं घुरियूं त अल्लाह जीअं मक्को प्यारो आहे, जीअं मक्को हरम आहे, अल्लाह मुंहिंजे मदीने खे बि रहमतनि सां भरपूर करे छॾ। अल्लाह मुंहिंजे मदीने में बि इनखे हरम करार ॾे। हुन इब्राहिम अलैहिस्सलाम दुआऊं घुरियूं मक्के जे लाइ, मक्के जी आबादी जे लाइ, मक्के जी रहमत जे लाइ, उन जी हुरमत जे लाइ, उन जे तक़द्दुस जे लाइ ऐं उन जी तिजारत जे लाइ। हेॾां वरी मोहम्मद मुस्तफ़ा लक़ब मिलिया। हाणे मदीनतुन नबी चयो वियो, यसरब शहर हुयो, यसरब नालो हुयो। हाणे रसूल करीम जे अचण खां पोइ मदीनतुन नबी आहे। कंहिंजो शहर? चई नबी जो शहर, मोहम्मद मुस्तफ़ा जो शहर। रसूल करीम अज़मतूं ॿुधायूं, चई मदीनो तय्यबा आहे, मदीनो ताबा आहे, किथे मुनव्वरा आहे, किथे मुअज़्ज़मा आहे, अज़मतनि वारो आहे, रोशनियुनि वारो आहे, हिदायत वारो आहे, पाकीज़ा शहर आहे, पाक करण वारो शहर आहे, रहमतनि सां भरपूर शहर आहे, बरकतनि सां भरपूर शहर आहे, हुरमत वारो, तक़द्दुस वारो, एहतराम वारो शहर आहे। अंदाज़ो लगायो पर शुरूआत जी ज़िंदगी छा आहे? मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इन सूरत जे आगाज़ में अल्लाह रब्बुल आलमीन कसमनि सां तज़किरो बि करे पियो, दिलदारी बि ॾे पियो, तसल्ली बि ॾे पियो, हौसलो बि ॾे पियो।
इन वक्त जी कैफियत छा आहे? मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़हनी तौर ते ऐं दिली तौर ते हिकिड़े सदमे वारी कैफियत में आहिनि, हिकिड़ी ॻणती में आहिनि, परेशान आहिनि। परेशानी कहिड़ी आहे? परेशानी कंहिंखे आहे? परेशानी मोहम्मद मुस्तफ़ा सम खे आहे, सदमो मोहम्मद मुस्तफ़ा सम खे आहे, ॻणती मोहम्मद मुस्तफ़ा सम खे आहे। कहिड़ी ॻणती आहे? कुझु ॾींहं बुख़ारी शरीफ़ जे अंदरि बि रिवायत आई ऐं सीरत जे उमूमी किताबनि खे पढ़ो, इन सूरत जे तफ़सीर जे हवाले सां तफ़सीर जा किताब पढ़ूं, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं रिवायतूं आयूं। उनमें हिकिड़ी रिवायत इहा बि आई त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2-3 ॾींहं बीमार रहिया ऐं राति वारी तहज्जुद वारी नमाज़ रसूल कम न पे पढ़ी सघियो। हिकु इहो वाक़ियो इन जे करे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थोरो परेशान रहिया जो मुआशिरे में माण्हुनि ॻाल्हियूं हलाइण शुरू कयूं, मुशरिकनि जे तरफ़ां माण्हुनि जे तरफ़ां रसूल करीम सासम खे ज़बानी तकलीफ़ूं ईंदियूं रहियूं, इल्ज़ाम बि लॻंदा रहिया, परेशान करण जे लाइ ताना ऐं मेहणा ॾींदा रहिया। हिकिड़ा जिस्मनि जा ज़ख़म हूंदा आहिनि, इहे ज़ख़म कॾहिं कॾहिं एतिरा गहरा कोन हूंदा आहिनि, एॾी वॾी तकलीफ़ न ॾींदा आहिनि। जेके ज़ख़म दिलि खे लॻंदा हुजनि, जेके ज़ख़म ज़हन ते सवार थींदा वञनि, अहिड़ा लफ़्ज़ जेके ताने मेहणे जे तौर ते अचनि, जेके दिलि ऐं दिमाग़ ॿिन्ही खे मजरूह कंदा हुजनि, यकीन कंदो इहे ज़ख़म ॾाढा ॾुखिया भरबा आहिनि। मोहम्मद मुस्तफ़ा जे बारे में हिकिड़ी ॻाल्हि इहा बि नऊज़ बिल्लाह हलाई वई त हिन खे इन जे रब छॾे ॾिनो आहे। हाणे वरी वही कोन पई अचे, 2-3 ॾींहं नऊज़ बिल्लाह ॻाल्हियूं कई पे त मोहम्मद मुस्तफ़ा सां वही नाज़िल थी पे, हाणे रसूल कम ते वही नाज़िल कोन पई थिए त नऊज़ बिल्लाह मुशरिकनि इहे ॻाल्हियूं हलायूं, इन जे रब इन खे हाणे छॾे ॾिनो आहे, हाणे अकेलो थी पियो आहे। रसूल करीम जी आज़माइश अल्लाह जे तरफ़ां, रसूल कम परेशान पे रहिया, वही बि कोन पई अचे, मुआशिरे में ॻाल्हियूं बि अहिड़ियूं हलनि पियूं। हाणे अल्लाह रब्बुल आलमीन वही नाज़िल करे थो, पर अंदाज़ ॾिसो, दिलदारी ॾिसो, हौसलो ॾिसो, तसल्ली ॾिसो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला। कसम आहे ॾींहं जे आगाज़, ॾींहं जी शुरूआत, जेके चाश्त वारो वक़्तु चइजे, बिल्कुलु उजालो, बिल्कुलु रोशनी थी वञे, हल्की हल्की गर्मी थियण शुरू थींदी आहे, इन वक़्त खे ज़ुहा चयो वेंदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ॾींहं ऐं ॾींहं जी शुरूआत, उन जी रोशनी जो कसम ज़िक्र फरमायो। हालांकि मुंहिंजो आंजो सभिनी जो अक़ीदो नज़रियो आहे, वमन अस्दक़ु मिनल्लाहि हदीसा वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला। अल्लाह खां वधीक कलाम में केरु सचो हूंदो? अल्लाह खां वधीक कंहिंजी ॻाल्हि सची हूंदी? अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं क़ुरान मजीद में कसम सां तज़किरा करे, बुनियादी तौर ते 2 वॾियूं हिकमतूं आहिनि, वधीक राज़ अल्लाह रब्बुल आलमीन पाण ॼाणे। हिकु त जंहिं शइ जो अल्लाह रब्बुल आलमीन कसम ज़िक्र करे, या जंहिं ज़ात जो अल्लाह रब्बुल आलमीन कसम ज़िक्र करे, उन शइ या उन ज़ात जी अहमियत, क़दरो क़ीमत, उन जी फज़ीलत वधी वेंदी आहे। ॿी हिकमत इहा आहे, ॿियो राज़ इहो आहे जो उन कसम खां पोइ अॻी जेका आयत आहे, अॻी जेका हिदायत आहे, अॻियो जेको हुकुम आहे, या अॻियो जेको तज़किरो आहे, उन जी बि अहमियत अञा वधी वेंदी आहे, जो अल्लाह रब्बुल आलमीन कसम सां पियो तज़किरा करे। क़ुरान मजीद में 15 सूरतूं त अहिड़ियूं आहिनि जेके सिधियूं सऊं अल्लाह रब्बुल आलमीन कसम सां शुरूआत कई आहे, जिन खे कुरान मजीद जे सब्जेक्ट में मुक़स्समात चइबो आहे, यानी जिन जी इब्तिदा अल्लाह रब्बुल आलमीन कसम सां करे। अहिड़ियुनि सूरतनि में मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि, ही सूरत बि इन मुक़स्समात में आहे, जंहिंजी इब्तिदा अल्लाह रब्बुल आलमीन ॾींहं जे कसम ऐं ॾींहं जी रोशनी जे कसम जे हवाले सां कई। रब साईं फरमायो वल्लैल इज़ा सजा, ऐं कसम आहे रात जी शुरूआत जो, रात जी इब्तिदा जो, रात जे अंधेरे जो। इन जे अंदरि बि कई हिकमतूं मिलनि थियूं। हिकु हिकमत इहा, ॾींहं ऐं राति जो फिरणु, रोशनी ऐं ऊंदाही जो थियणु, हालात जो मटिजणु, ख़ुशी गमी, ॾुख सुख, तकलीफ़ूं, दौलत, राहत, सिहत, परेशानी, गुरबत, मिसकीनी, इहे सभई ज़िंदगी जे अंदरि, दुनिया जे अंदरि इहा मट सट अल्लाह रब्बुल आलमीन जो निज़ाम आहे। किथे किथे ला इल्मी में, सादगी में या मोहब्बत जे अंदरि माण्हुनि ज़ुहा मझां, शायदि कुझु माण्हुनि अणॼाणाई में, शाइरी जे कलाम जे अंदरि, नातिया कलाम में कुझु वीचारनि साधन मालूमात न आहे, उन्हनि सम्झो त ज़ुहा जी माना वार आहे,
ज़ुल्फ़ आहे ऐं उन्हनि ज़ुहा जी ज़ुल्फ़नि जे हवाले सां ॻाल्हि करे छॾी। हालांकि ज़ुहा जी माना वार कोन्हनि के, ज़ुल्फ़ कोन्हनि के। हिते अल्लाह रब्बुल आलमीन उन ॾींहं वारे वक़्त जी तख़सीस कंदे कसम ज़िक्र फरमायो। इन वक़्त इन घड़ी जे हवाले सां अल्लाह रब्बुल आलमीन ॿी सूरत जी बि इब्तिदा कई, फरमाई वल असर, कसम आहे ज़माने जो। वरी इन ई सिपारे जे अंदरि वक़्त जी हिकिड़ी मख़सूस घड़ी आहे जंहिंखे पाण फजर वारो वक़्तु चऊं था, जंहिंखे पाण असुर वेल चऊं था। अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ी सूरत जो नालो बि रखे थो फजर, ऐं कसम सां तज़किरो, कसम सां शुरूआत बि कसम सां, ऐं उन घड़ी जी रहमत बरकत उन जी अहमियत खे सम्झाईंदे रब्बुल आलमीन फरमायो वल फजर वलयालिन अशर। वरी ॿी हिकिड़ी सूरत आहे इन ई सिपारे जे अंदरि जंहिंजो नालो आहे लैल, रात। अल्लाह रब्बुल आलमीन उन सूरत जो नालो लैल यानी रात रखियो। इहो रात बि वक़्त जो हिकिड़ो क़िस्म आहे। अल्लाह रब्बुल आलमीन उते बि इन वक़्त जो कसम ज़िक्र फरमायो। हिते फरमाई वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा, ॾींहं जो कसम ऐं रात जो कसम। मा वद्दअक रब्बुक वमा कला, मोहम्मद मुस्तफ़ा परेशान न थियो, अव्हां जे रब अव्हां खे छॾियो कोन्हे को। अव्हां शायदि ॻणती पिया कयो, माण्हू ॻाल्हियूं पिया हलाइनि त नऊज़ बिल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा खे उन जे रब छॾे ॾिनो आहे, हाणे रसूल हिकु अकेलो थी वियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए मा वद्दअक रब्बुक वमा कला, तुंहिंजे रब तोखे छॾियो बि कोन्हे, वमा कला, ऐं तोखे अकेलो बि कोन कयो अथसि। रब तोसां गॾु बि आहे ऐं तूं अकेलो कोन आहीं, तूं तनहा कोन आहीं। हाणे हिते हौसलो अल्लाह रब्बुल आलमीन कहिड़नि लफ़्ज़नि में ॾिनो, कसम सां तज़किरा करे। हालांकि शुरूआत में ई अल्लाह रब्बुल आलमीन चई छॾे मा वद्दअक रब्बुक वमा कला, तॾहिं बि मफ़हूम मिले थो, तॾहिं बि वाज़े हिदायत ऐं वाज़े दिलदारी मिले थी, तसल्ली मिले थी। पर हिते अल्लाह रब्बुल आलमीन कसमनि सां तज़किरो फरमायो। हाणे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ही जेका आख़िरत आहे न, इहा मोहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजे लाइ बहितर आहे, वधीक भली आहे। ही शुरूआती हालतूं, ही परेशानियूं, ही आज़माइशूं, ही ॾुख, ही तकलीफ़ूं, वॾी लेवल में का हिमायत नथी मिले, वॾी लेवल ते का ताईद नथी मिले। माण्हू शायदि वाह वाह न कंदा हुजनि, माण्हू शायदि हथ में हथ न मिलाईंदा हुजनि, अव्हां सां गॾु कोन्हनि के, पर वलल आख़िरतो ख़ैरुल लक मिनल ऊला। इन जे अंदरि ॿई हिकमतूं, ॿई मानाऊं मिलनि थियूं। हिकु त शुरूआती जेका तव्हांजी ज़िंदगी आहे, शुरूआती जेका तव्हांजी तन्हाई आहे, अॻियों जेको वक़्तु अचे पियो, इहो तव्हांजे लाइ वधीक बहितर आहे। वलल आख़िरतो ख़ैरुल लक मिनल ऊला। मोहम्मद मुस्तफ़ा ही जेका दुनिया आहे, इन जे मुक़ाबले में तव्हांजे लाइ आख़िरत अञा वधीक आहे। वल सौफ युतीक रब्बुक फतरज़ा, मोहम्मद मुस्तफ़ा अन क़रीब तुंहिंजो रब तोखे उहो कुझु ॾींदो वेंदो जो तूं राज़ी थींदो वेंदे, तूं ख़ुशि थींदो वेंदे। रब्बुल आलमीन तोखे राज़ी कंदो, तूं ख़ुशि थींदे, अल्लाह रब्बुल आलमीन तोखे ॾींदो वेंदो। उहे ख़ुशियूं, उहे सातूं, उहे घड़ियूं, उहे एज़ाद, उहे अल्लाह रब्बुल आलमीन तरफ़ां रहमतूं, उहे बरकतूं, उहे मक़ाम, उहे शान, एतिराम, दर्जा, रुतबा, अल्लाह रब्बुल आलमीन एतिरो कुझु तोखे ॾींदो वेंदो जो तूं राज़ी थींदो वेंदे। हाणे अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में मोहम्मद मुस्तफ़ा जी सीरत, उनजी ज़िंदगी मुबारका, उनजा मुख़्तलिफ़ पहलू ज़िक्र कया। फरमाई अलम यजिदक यतीमन फआवा, मोहम्मद मुस्तफ़ा हींअर तूं परेशान पियो थी, तूं परेशान न थी, तुंहिंजो रब तोसां गॾु आहे, तुंहिंजो रब तोखे अता कंदो, तूं ख़ुशि थी वेंदे। पर छा अलम यजिदक यतीमन फआवा, तूं यतीम कोन हुए। मोहम्मद मुस्तफ़ा समझी यतीमी वारी हालत, उन रब तोखे संभालियो कोन, तूं तो दुनिया में यतीम आयो हुए। मोहम्मद मुस्तफ़ा अञा दुनिया में आया कोन आहिनि, 2 महीना 2.5 महीना अॻु में मोहम्मद मुस्तफ़ा जो वालिद मोहतरम अब्दुल्लाह अॻु में ई वफ़ात करे। इहो ॾुख, इहा तकलीफ़ का सवली आहे जो वालिद खे ॾिठो ई कोन्हे को, वालिद जी ज़ियारत ई कोन थई। दुनिया में अचण खां अॻु में ई वालिद जो विछोड़ो, रिश्तनि जो उहो अज़ीम सहारो, उहो मज़बूत किलो, मोहब्बत जो उहो पेकर अॻु में ई विछड़ी वियो। ऐं मोहम्मद मुस्तफ़ा उन खां पोइ दुनिया में आया।
सम्झो था यतीमी छा थींदी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन मोहम्मद मुस्तफ़ा सां जंहिंखे सय्यदुल अंबिया, जंहिंखे मासूमनिल ख़ता, जंहिंखे ख़ातमुन नबियीन, जंहिंजा एज़ाज़ात, जंहिंजा इनामात, जंहिंजे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में खोड़ तज़किरा कया, उहो दुनिया में अचे यतीमी वारी हालत। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो अवां यतीम कोन हुयो, पोइ अल्लाह साईं तव्हांखे कीअं संभालियो। अञा 6 साल जी उम्र खे पहुता आहिनि। नंढपिण जी परवरिश शुरूआती इब्तिदाई तौर ते उहा बि रसूल करीम जी किथे थी आहे, बीबी हलीमा सअदिया वटि बहराड़ी जे अंदर। जहिड़ी उहा मोहब्बत, उहा गहराई वालिद वारी त नसीब कोन थी, पर वालदा खां बि उहो पूरी ज़िंदगी जे अंदर जेको वालदा जो मक़ाम आहे, जेको रुतबो आहे, जेको रिश्तो आहे, केॾो अज़ीम रिश्तो आहे। पर अञा 6 साल जी उम्र खे पहुता मोहम्मद मुस्तफ़ा। 6 साल जी उम्र का वॾी उम्र कोन्हे का, ॿारोतण आहे, मासूमियत आहे। वालदा जो विछोड़ो, वरी ॿियो हिकिड़ो अज़ीम सहारो रिश्तनि जे हवाले सां। उन वालदा जो विछोड़ो 6 साल जे यतीम ॿार, उनजी दिल, उनजी नफ़्सियात, उनजी सोचनि ते, उनजी ज़िंदगी ते केतिरो असर हूंदो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नुबुवत खां पोइ बि पंहिंजी वालदा खे विसारियो कोन्हे। नुबुवत खां बाद बि पंहिंजी वालदा जा तज़किरा कंदो हो। बीबी हलीमा सादिया जंहिं पालियो, उनजा बि तज़किरा कंदो हो। त पोइ वालदा मोहतरमा आमना जा तज़किरा मोहम्मद मुस्तफ़ा सां कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन खां इजाज़तूं पियो घुरंदो हो त ॿियो त ठहियो, पर वालदा जी क़बर ते वञा। मोहब्बतूं, रिश्ता, नाता, तक़द्दुस, अज़मतूं छा थींदियूं आहिनि, इहे ॾुख छा थींदा आहिनि। अञा 6 साल जी उम्र खे पहुता, वालदा वफ़ात करे वई। ॾाॾे पालियो अब्दुल मुत्तलिब। 2 साल अञा वधीक गुज़रिया आहिनि, वरी ॿियो सहारो टुट, ॾाॾे जो विछोड़ो। सम्झो था त इहे शुरूआती तौर ते मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़िंदगी मुबारका में इहे तकलीफ़ूं कीअं कीअं पिया आयूं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो अलम यजिदक यतीमन फआवा। मोहम्मद मुस्तफ़ा अवां त यतीम हुयो, असां कीअं तव्हांखे संभालियो। उहा पूरी ज़िंदगी इन जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन हौसले जे तौर ते बयान कई। ववजदक ज़ालन फहदा। मोहम्मद मुस्तफ़ा अवां ला इल्म हुयो, अवां खे ॼाण न हुई। नुबुवत, रिसालत, किताब, हिकमत, ॾाहप, इन्हनि शयुनि जो अवां खे इल्म न हुयो, अवां ला इल्म हुयो। कंहिं इल्म ॾिनो दुनिया वारनि खां न, दुनिया वारनि जी छा हैसियत आहे। ववजदक ज़ालन फहदा। मोहम्मद मुस्तफ़ा अवां अणॼाण हुयो, अवां ला इल्म हुयो। अल्लाह रब्बुल आलमीन अवां खे इल्म अता कयो। ख़ालिक़ काइनात नुबुवत जो इल्म, रिसालत जो इल्म, यो अल्लिमहुमुल किताब वल हिकम, उहा ज़िम्मेदारी, उहो मनसब, उहो एज़ाज़। वरी मोहम्मद मुस्तफ़ा मुअल्लिम इंसानियत आहिनि, मुअल्लिम काइनात आहिनि। इल्म जे हवाले सां जेके फज़ीलतूं, मक़ाम ऐं मर्तबा ज़िक्र थिया, पहिरीं त तव्हां अणॼाण हुयो। मां कुंत तदरी मल किताब वलल ईमान। मोहम्मद मुस्तफ़ा अवां किताब ऐं ईमान खां अणवाक़िफ़ हुयो। असां तव्हांखे वाक़फ़ियत ॾिनी, असां तव्हांखे मनसब ॾिनो, असां तव्हांखे नुबुवत रिसालत जे अज़ीम उन मनसब सां फ़ाइज़ कयो। इहो केॾो वॾो एज़ाज़ आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन सिधो सौ इल्म अता करे मोहम्मद मुस्तफ़ा खे मलाइकनि जे ज़रिए ॾे हम कलाम थे। एज़ाज़ वही जो अल्लाह रब्बुल आलमीन इते इल्म जे हवाले सां बि, नुबुवत जे हवाले सां बि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत ऐं उनजी रिसालत, उनजी सीरत खे बयान कयो। ववजदक आइलन फअगना। तव्हां मिस्कीन हुयो, तव्हां मुहताज हुयो, तव्हां ग़रीब हुयो, तव्हां तंगदस्त हुयो। मोहम्मद मुस्तफ़ा अवां इन कैफ़ियत में हुयो। फअगना,
हुन रब साईं अवां खे गनी कयो। मतलब दुनिया का बेरगबत, दुनिया जी परवाह न हुजे, दुनिया जी चमक दमक के ॾिसी या माण्हू मायूस थी थो वञे या वरी कुछ नसीब थी थो वञे त माण्हू तकबर में थो हलियो वञे। गनी जो मतलब आहे त दुनिया जी चमक दमक माण्हू जी सोच ते, माण्हू जे किरदार ते को असर ही न करे, दुनिया जी का बि वैल्यू न ॾिनी वञे। इन कैफियत में रहण उहा गिना है। रसूल के फरमायो गिनन नफ्स, असल जेका गिना है उहा वधीक मालदार हुअण, खुशहाल हुअण, वधीक दौलत हुअण, असबाब वारो हुजण, इहो कोन्हे को। असल तवंगरी, असल गिना, असल सखावत इहा आहे जो दिल जो माण्हू सखी हुजे। ये रसूल जो फरमान आहे। मोहम्मद मुस्तफ़ा सम दिल जा केतिरा सखी हूंदा। दुनिया जा फितना, दुनिया जी ज़ाहिरी चमक दमक दौलत मोहम्मद मुस्तफ़ा में कॾहिं बि मुतासिर न कयो। एतिरे ताईं जो मोहम्मद मुस्तफ़ा फरमाईंदा हा, चवंदा हा माली व दुनिया मां अना व दुनिया कराकिबिन इस्तज़ल तहत शजरतिन सुम्म राह। फरमाईंदा मां मोहम्मद मुस्तफ़ा दुनिया खे छा कंदुसि, दुनिया जी कहिड़ी हैसियत आहे। मुंहिंजो मिसाल ज़ाती तौर ते बि ॿुधाए मोहम्मद मुस्तफ़ा उम्मत जे हवाले सां दुआऊं कुझु ॿियूं आहिनि। उम्मत जे लाइ मिसकीनी कोन घुरी आहे मोहम्मद मुस्तफ़ा ऐं आऊं अमीं बि ग़लती करे बि मिसकीनी घुरजो न। ईमान, सलामती, फितननि खां महफ़ूज़ थियण जूं दुआऊं, पर मिसकीनी घुरण वारी इन सोच जे पासे में न वञो। ग़लती करे बि मिसकीनी न घुरजो, ॾाढी ॾुखी आज़माइश आहे। सहारा टुटी था वञनि गुरबत में, मिसकीनी में, मोहताजी में, परेशानी में, बीमारी में, सदमन में कुछ न होण जे करे इन अहिड़ी कंडीशन, अहिड़ी हालत में यकीन कंदो ईमान बचाइण ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, तमामु ॾुखियो हूंदो आहे। तंहिंजे करे अहिड़नि शयुनि खां पनाह में अचो। रसूल करीम सब दिल जा सखी हुआ, एतिरे ताईं सखी जो अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो अल्लाह साईं तव्हांखे गनी कयो आहे। रसूल करीम सल्लल्लाहु फरमायो सहाबा कराम के, फरमाई हर पैगंबर बकरियूं चारियूं आहिनि। बुखारी शरीफ जे अंदर किताब इजारा में उहा रिवायत मौजूद आहे। फरमाई हर पैगंबर बकरियूं चारियूं आहिनि। हिकिड़े साहबी चयो प्यारा पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा अव्हां बकरियूं चारियूं, अव्हां कॾहिं बकरियूं चारियूं? रसूल के फरमा हा इन्नी कुंतु अर अल गनम अला करारीत अहले मक्का। मां बि शुरू में बकरियूं चारियूं हुयूं। केर पियो चए? मोहम्मद मुस्तफ़ा। कंहिंजूं बकरियूं? मक्के वारनि जूं, कुरैश वारनि जूं। छाजे करे? अला करारीत अहले मक्का, चंद पैसनि एवज़, मुलाज़मत जे तौर ते, पघार जे तौर ते मां इहा मुलाज़मत कई। ऐं मूसा अलैहिस्सलाम जे बकरी चारण जे हवाले सां वाक़ियो क़ुरान मजीद में मौजूद आहे। हिकु शुरूआती ज़िंदगी यादि रखंदा हलो, क़ुरान मजीद में बि अल्लाह रब्बुल आलमीन मोहम्मद मुस्तफ़ा जी सीरत खे, उनजी ज़िंदगी खे, उनजी रहणी सहणी खे, उनजी अज़मत खे, उनजे फ़राइज़ खे ॾाढो तफ़सील सां बयानु कयो आहे। फरमाई लअमरुक इन्नहुम लफ़ी सकरतिहिम यअमहून। मोहम्मद मुस्तफ़ा अवां जी ज़िंदगी मुबारका, अवां जी ॼमार जो असांखे कसम आहे। नुबुवत मिलण खां अॻु वारी ज़िंदगी बि पाकीज़ा आहे ऐं नुबुवत मिलण खां पोइ वारी ज़िंदगी बि मोहम्मद मुस्तफ़ा जी पाकीज़ा आहे। जिस्मानी तौर ते बि, रूहानी तौर ते बि, अखलाक़ी तौर ते बि, माशी तौर ते बि, रहणी सहणी जे हवाले सां, ज़िंदगी जे गुज़रान जे हवाले सां, हर एतबार सां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाक आहिनि, पाकीज़ा आहिनि। अहिड़ी का बि हराम वारी शइ त परे जी ॻाल्हि आहे, बल्कि नामुनासिब क़िस्म जी आदत या नामुनासिब क़िस्म जी ॻाल्हि बि मोहम्मद मुस्तफ़ा जी नुबुवत मिलण खां अॻु में बि कान्हे का ऐं नुबुवत मिलण खां पोइ बि कान्हे का। एॾो अज़ीम पैगंबर आहे मोहम्मद मुस्तफ़ा जंहिंजा आऊं अमीं उम्मती आहे। वरी रसूल कम ॿी हिकिड़ी मुलाज़मत कई।
सैयदा खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा या ताजरा हुई, कपड़े जो कारोबार व्यापार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदा खदीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे ग़ुलाम मैसरा सां गॾु मोहम्मद मुस्तफ़ा विया। कारोबार कंहिंजो हुयो, व्यापार कंहिंजो हुयो, कपिड़ो कंहिंजो हो, उहो सॼे जो सॼो सैयदा खदीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो। हाणे हिते अल्लाह रब्बुल आलमीन उन हवाले सां तज़किरो कयो त ववजदक आइलन फअगना, तहां आयल हुयो, तंगदस्त हुयो, अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे गनी कयो, तव्हांजा हालात माशी तौर ते बि बहितर कया। उहे कीअं बहितर थिया? सैयदा खदीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा रसूल अकरम जे किरदार खां, रसूल अकरम जे कारोबार जे अंदाज़ खां, माण्हुनि सां ॾेती लेती, माण्हुनि सां रवैयो कहिड़ो हुजे, माण्हुनि सां डीलिंग कहिड़ी हुजे, इन मां एतिरी त मुतासिर थी, फ़ाइदो बि पियो ऐं उन जे हवाले सां इहो पैगाम बि जाइज़े जे तौर ते सैयदा खदीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा ग़ुलाम मैसरा खां ख़बरचार वरिती, इहो माण्हू कहिड़े तरह जो हो, कहिड़े किरदार जो हुयो। एॾो पाकीज़ा किरदार, एॾो भलो किरदार जो सैयदा खदीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा ताजरा हुअण बावजूद, अहम ख़ानदान जी हुअण जे बावजूद पाण पैगाम मोकिली मोहम्मद मुस्तफ़ा सां। ऐं उहा पहिरीं जेका शादी थी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि मुबारक 25 साल ऐं सैयदा खदीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी 40 साल उमिरि। उहो हिकिड़ो सहारो मिली वियो, उहो हिकिड़ो रिश्तो मिली वियो, रिश्तो बि मिली वियो ऐं मिल्कियत जे हवाले सां, दौलत जे हवाले सां, साथ जे हवाले सां, ईमान जे हवाले सां, हर हवाले सां सहारो। पहिरीं पहिरीं वही नाज़िल थी, मोहम्मद मुस्तफ़ा घर पहुता त परेशानी वारी हालत में हुया। बुखारी शरीफ़ में, मुस्लिम शरीफ़ में खोड़ चकर तां उलमा कराम खां वाक़ियो ॿुधो आहे। सैयदा खदीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा इक़रार बि करे पई, तसल्ली बि ॾिए पई, हौसलो बि ॾिए पई, फरमे वल्लाहि ला युख़ज़ीक अल्लाहु अबदा, मोहम्मद मुस्तफ़ा परेशान न थियो, अल्लाह साईं तव्हांखे ज़ाया न कंदो। छो? इन जे करे जो इन्नक लतसिलुर रहम, तव्हां त अज़ीम किरदार वारा आहियो, अव्हां मिट्री माइट्री खे जोड़ण वारा आहियो, टोड़ण वारा कोन आहियो। अव्हां रिश्तनि जी अज़मत खे ॼाणो था। अव्हां बेवा, यतीम, मिसकीन, मोहताज, ग़रीब, मकरूज़, मजबूर, तंगदस्त, बेवस, लाचार क़िस्म जे माण्हुनि जो तव्हां सहारा आहियो, तव्हां भरजल आहियो, तव्हां उनजी मदद कंदा आहियो, तव्हां उनजी सपोर्ट कंदा आहियो, तव्हां उनखे तसली हौसलो ॾींदा आहियो। इहे के मामूली कम कोन आहिनि। अॼु असीं उम्मती आहियूं मोहम्मद मुस्तफ़ा सम्झा। ॿुधायो इहे अमल असांजे मुआशिरे में नज़र अचनि था? परेशान माण्हू, हीणो माण्हू, मजबूर माण्हू, बेवस माण्हू, बीमार माण्हू, उनखे नथा पुॼी सघूं, सपोर्ट नथा करे सघूं, पाण इन हैसियत में न आहियूं, घटि में घटि ॾुखायूं त न, एतिरो त पंहिंजे वस में आहे, मदद नथा करे सघूं, पर हुनखे ताना मेणा ॾेई करे अञा वधीक तकलीफ़ में न आणियूं। पोइ इन सूरत जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन इन हवाले सां बि तज़किरा कया ऐं मोहम्मद मुस्तफ़ा दुनिया खां एतिरा बेरग़बत रहंदा हुआ, एतिरा बेरग़बत रहंदा हुआ। अॼु असां इन दुनिया जे पोयां एतिरा अंधा थी पोयां लॻा आहियूं जो असां अहिड़े तरीक़े जूं दुआऊं बि कोन था घुरूं त अल्लाह जेको कुझु ॾींहुं रहमत सां ॾे, फज़ुल सां ॾे, अल्लाह अहिड़ो अता कर जो असांजो ईमान बि न वञे, असांजो इस्लाम बि न वञे, असांजो किरदार, असांजी इज़त उहा बि न वञे। भला घटि में घटि अहिड़ी सोच आहे? अॼु सोच मुआशिरे जे अंदरि आम छा आहे? हलाल हराम, जाइज़ नाजाइज़, हितां हुतां, हणा बणा, ज़ुल्म ज्यादती, कब्ज़ा, झेड़ा झट्टा, ब्लैकमेलिंग, फ्रॉड, हर तरह जे, पर रुगो मिल्कियत अचे, कुझु बि थिए रुगो अचे। सम्झो था त इहा केॾी ख़तरनाक सोच आहे। क़ुरान मजीद इन सोच जो रद्द बि कयो आहे ऐं इन सोच जो नतीजो ऐं अंजाम बि ज़िक्र कयो आहे त ॾाढो भयानक ऐं ॾाढो ख़तरनाक क़िस्म जो अंजाम आहे। कारून जी इहा ई सोच हुई न, अल्लाह साईं कारून खे दौलत ॾिनी, रब साईं तो फरमाए हिकिड़ी वॾी तइदाद माण्हुनि जी हूंदी जेके सिर्फ़ु कारून खे जेके खज़ाना सां ॾिना, उन जूं चाबियूं खणण जे लाइ वॾो माण्हुनि जो हिकिड़ो गिरोह मुक़ररु हूंदो जेके रुगो चाबियूं संभालींदा। जेॾी महिल ॿाहिरि निकिरे, हीउ क़ुरान मजीद जो वाक़ियो आहे, माण्हू इंतज़ार में हुजनि त कारून जा ठठ, कारून जो प्रोटोकॉल, कारून जो ॿाहिरि निकिरण जो अंदाज़, नौकर सुवारियूं,
अहिड़े अंदाज़ में निकिरंदो हो जो ॾिसण वारा हैरान दंग रहिजी वेंदा हुआ। हिकिड़ा माण्हू ॾिसी करे चवंदा हुआ या लैत लना मिस्ल मा ऊती कारून, काश असांखे बि अहिड़ो कुझु मिले न। केॾा ठठ लॻा पिया आहिनि, एॾो कुझु मिलियो आहे। हिकिड़ा माण्हू ॾिसी करे ईअं चवंदा हुआ, ऐं ॿिया माण्हू जेके वॾी सोच वारा, वॾी सोच ईंदी आहे परख सां, हिकमत सां, ॾाहप सां, इल्म सां, यकदम जज़्बात सां न, थोरो सोच वीचार सां न, परे जी सोचो, वॾी सोच रखूं। उते अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए जेके इल्म वारा माण्हू हूंदा हुआ उहे ॾिसी करे चवंदा हुआ कारून तकबुर न कर, गुरूर न कर, अल्लाह जो शुक्र अदा कर। कारून चवंदो आऊं पंहिंजे क़ाबिलियत ते, पंहिंजे टैलेंट ते, पंहिंजी सलाहियत ते, पंहिंजी चालाकी होशियारी था हासिल कयो। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन नाराज़ थियो। कारून खे उनजे खज़ाननि खे दुनिया में ई अहिड़ो ग़र्क़ कयईं जो अॼु ॾींहुं ताईं खोज न लॻी पई आहे। अॼु ॾींहुं ताईं मुहावरा ऐं मिसाल ऐं इबरत बणिजी वियो। उहो खज़ानो वियो केॾां, उहो कारून वियो केॾां? त हर हाल में भलायूं घुरो, अल्लाह साईं खां दौलत घुरो, अल्लाह साईं खां सिहत घुरो, अल्लाह साईं खां नेमतूं घुरो, आसाइशूं घुरो, दुनियावी नेमतूं घुरो। इहा इस्लाम तैलीम ॾिनी आहे। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरत हसनतुम व किना अज़ाबन नार। हेॾा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो पोइ जेको यतीम अचे न तव्हां वटि, यतीम खे झिणक जा न, कंहिंखे चयो पियो न मोहम्मद मुस्तफ़ा। पहिरीं रसूल पाक खे उनजी पंहिंजी यतीमी यादि ॾियारी वई, पोइ अल्लाह जो साथ ॾियारियो वियो। हाणे अव्हां यतीमी जी हालत मां गुज़रिया आहियो। मोहम्मद मुस्तफ़ा में यतीमनि जो ख़्यालु कजो ऐं यतीमनि खे झिणकजो न। हू ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारींदा, नफ़्सियाती तौर ते, दिली तौर ते, रूहानी तौर ते। उनजे दर्द खे केरु माण्हू थो महसूसु करे अॼु मुआशिरे में। मोहम्मद मुस्तफ़ा यतीमनि खे झिणकजो न। ऐं जेकॾहिं को सुवाली अचे उनखे बि ईज़ा नाहे ॾियणो, उनखे झिणकियो न। इहो हिकिड़ो वॾो पैगाम आहे। मोहताज आहे, का शइ घुरण आयो आहे, का शइ वठणु आयो आहे, या कहिड़ो बि सुवाल खणी आयो आहे, खणी इनखे इन अंदाज़ में बि वठूं, मफ़हूम इन हवाले सां बि ॾिसूं त पुछणु आयो आहे, मुंझी पियो आहे, को सुवाल खणी आयो आहे, उनजे हल जे लाइ पहुतो आहे। यानी जेको माण्हू हली करे कंहिं वटि अचे सुवाल जे लाइ या कंहिं शइ जी घुर्ज जे लाइ, उहो माण्हू परेशान हूंदो आहे। उनजी परेशानी खे महसूसु कंदा कयो, उनखे झिणकींदा न कयो, उनखे ताना मेणा न ॾींदा कयो। असां पंहिंजे मुआशिरे जे अंदरि ॾिसूं केरु जेकॾहिं अची वञे, ग़लतियूं बि थी थियूं वञनि, पर वरी बि जेकॾहिं केरु अची वियो न, बजाए असां उनखे हौसलो ॾियण जे, तसली ॾियण जे, असां माज़ी जूं ॻाल्हियूं शुरू करे ॾींदासीं, ताना मेणा शुरू करे ॾींदासीं। मूं त तोखे चयो हो, वॾियूं अखियूं करे वॾा लफ़्ज़ उनखे एॾा आर महसूसु ॾियारींदासीं, एॾा ऐब यादि ॾियारींदासीं, एॾियूं ग़लतियूं यादि ॾियारींदासीं। उहो माण्हू चवंदो यार ग़लती करे अची वियुसि, अचिणो कोन हो। हू त को उमेद खणी आयो, हू त का उमेद खणी आयो आहे। ऐं असां बजाए उनजी सपोर्ट करण जे, असां उनखे अञा वधीक ॾुखायल, अञा वधीक ॾुखारो करे मोकिले छॾियूं। इहो रवैयो या इहा तैलीम न अख़लाक़ी तौर ते बहितर आहे, न शरई हवाले सां, न मुआशिरे जे हवाले सां। मोहम्मद मुस्तफ़ा सम जेके अल्लाह जे तरफ़ां नेमत आहे न, उन ते ख़ुशि थियो, उनखे बयानु कंदा कयो, उनजो इज़हार कंदा कयो। त हीअ क़ुरान मजीद जी सूरत ज़ुहा बिल्कुलु मुख़्तसरन ज़िक्र कई आहे, जंहिंमें मोहम्मद मुस्तफ़ा जी अज़मत, रसूल किम जी सीरत तय्यबा खे ज़िक्र कयो, रसूल किम जी इल्म, नुबुवत, रिसालत जा तज़किरा कया विया। इन खां अलावा रसूल किम जी रहणी सहणी खे ज़िक्र कयो वियो। अल्लाह रब्बुल आलमीन खां इहा ई दुआ आहे, अञा वधीक बि तफ़सीली ख़िताब थियणा आहिनि। क़ुरान मजीद सां तालुक़ु जोड़ियो, क़ुरान मजीद खे सिर्फ़ु अजुर सवाब जे लाइ न पढ़ूं, न पढ़ायूं, बल्कि सम्झण ऐं सम्झाइण जे लाइ महफ़िलूं कयूं। त असां क़ुरान मजीद मां पिरायूं छा था,
ॿियो त ठहियो। हिकिड़ो नंढड़ी ॻाल्हि तव्हांजे साम्हूं पेश कयां, आख़िरी ॻाल्हि इहा त जेकॾहिं घर में क़ुर मजीद आहे, मस्जिद में आहे, इहो क़ुर मजीद अरबी ॿोली में आहे, तर्जुमो ॼाणो था, पढ़ो था, पढ़ी सघो था, सलाहियत अथव, सिंधी उर्दू जेका बि सलाहियत आहे। जेकॾहिं न आहे त बि ॿुधण जे हवाले सां कुझु इहतमाम कयो, जिन खे अलाह रब्बुल आलमीन इहा सलाहियत ॾिनी आहे। अलाह क़ुर मजीद जो हिकिड़ो रुकू, 2-3 आयतूं के भला पढ़ूं। अञा बि वॾी ॻाल्हि इहा त जेके पाण यादि आहे, 2 सूरतूं यादि आहिनि, 3 सूरतूं यादि आहिनि, दुरूद शरीफ़ यादि आहे, आयतुल कुर्सी यादि आहे, सची ॻाल्हि इहा आहे त पाण खे उन जे तर्जुमे जी बि ख़बर कान्हे को। निमाज़ूं पढ़ूं पिया, निमाज़ में जेकी कुझु पढ़ूं पिया यादि आहे, यादि पिया पढ़ूं न, इन जी माना छा आहे, इन जो मफ़हूम छा आहे, निमाज़ में बीही करे छा पिया पढ़ूं, इन जो मतिलबु छा आहे, इन खे पाण पूरी ज़िंदगी न सिखियासीं। एतिरे ते जो दुरूद शरीफ़ यादि आहे, पर दुरूद शरीफ़ जे अंदरि फ़ज़ीलत छा आहे, उन जे अंदरि मर्तबा कहिड़ा आहिनि, उन जे अंदरि अज्र सवाब ऐं ज़ाती ज़िंदगी जा हल कीअं मिलंदा, असां त इन खां बि गाफ़िल आहियूं। त पैगाम इहो आहे त इल्म सां तालुक़ु जोड़ियूं, उलमा सां तालुक़ु जोड़ियूं, किताबनि सां तालुक़ु जोड़ियूं, मालूमात सां तालुक़ु जोड़ियूं, उनखे पंहिंजे किरदार में आणियूं ऐं माण्हुनि खे सुठे नमूने सां अदब अख़लाक़ सां ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे अमल जे ज़रिए माण्हुनि खे मुतासिर करण जी कोशिशि कयूं। जेको कुझु ॿुधायोसीं मूंखे अव्हांखे अल्लाह रब्बुल आलमीन सम्झणु, सम्झाइणु, अहसास पैदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।